शुरू ज़िला रिपोर्टर मोहम्मद सफ़र अहमद सेवाणी सेवण म्यूनसिपल कमेटी के चेयरमैन सैयद शहजाद हैदर शाह सब्ज़वारी पारां कयल इलेक्शन में अवाम सां वायदा पूरा करण में का बि कसर न छॾी। सेवण जी म्यूनसिपल कमेटी के मुख़्तलिफ़ वार्डन में तरक्याती कम जारी ऐं सारी चेयरमैन म्यूनसिपल कमेटी सेवण सैयद शहजाद हैदर शाह सेवण शहर के मुख़्तलिफ़ वार्डन की खिटिन में म्यूनसिपल कमेटी सेवण तरफ़ां हलंदड़ तरक्याती कमनि जो जाइज़ो वरितो। चेयरमैन सैयद शहजाद हैदर शाह सब्ज़वारी तरक्याती कम जो जाइज़ो वठंदे ठेकेदारनि खे हुकुम कंदे चयो त जल्द खां जल्द हलंदड़ तरक्याती कमनि खे मुकमल कयो त जीअं सेवण शहर जी आवाम खे बुनियादी सहूलतूं मुयसर थी सघनि। चेयरमैन म्यूनसिपल कमेटी जो वधीक चवणु हो त असां खे पंहिंजी पार्टी क़यादत जो चवणु आहे त सेवण शहर जी आवाम खे बुनियादी सहूलतूं मुयसर करे ॾियूं। सेवण शहर जी आवाम खे उन्हनि बुनियादी सहूलतुनि ॾियण जे लाइ मां ऐं मुंहिंजी पूरी टीम कोशिशूं वठी रही आहे। सैयद शहजाद हैदर शाह सब्ज़वारी चेयरमैन म्यूनसिपल कमेटी सेवण चयो त जंहिं मोहल्ले में जंहिं सहूलत जो फुक़दान हूंदो इंशाअल्लाह उन मोहल्ले खे उहा सहूलत जल्द खां जल्द फराहम करण जी कोशिश कंदासीं। जॾहिं त सेवण शहर में हलंदड़ मुख़्तलिफ़ वार्डन में तरक्याती कमनि जो जाइज़ो वठण वक़्तु साईं जिन सां गॾु चीफ म्यूनसिपल ऑफिसर म्यूनसिपल कमेटी सेवण मोहम्मद आमिर भुटोई म्यूनसिपल इंजीनियर म्यूनसिपल कमेटी सेवण ऐं म्यूनसिपल कमेटी सेवण जा ॿिया केतिराई मुलाज़िम चेयरमैन सां गॾु मौजूदु हुआ। म्यूनसिपल कमेटी सेवण जे चेयरमैन जे अहिड़े इक़दामनि खणण खे सेवण शहर जी आवाम साराहियो आहे।